नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। के ठुल का ख़बर ॾिना ठुल जे यूसी मुबारकपुर वासी मुबारकपुर पुलिस खिलाफ़ तालका अवामी प्रेस क्लब पहुची एहतजाज किया है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहिया ठुल में अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलो। जी नबी बख्श, कहिड़ा तफ़सील नाज़रीन के आगाह कजो। नाज़रीन, असां तालका अवामी प्रेस क्लब के ऑफिस मौजूद आहियूं जे मुबारकपुर पुलिस का ककायल हिकिड़ो गरीब शख्स सां दाह खणी प्रेस क्लब आयो आहे। उन्हीं का पुछा कि उनजो छा ख्याल है। मुझे घर में चोरी थी वही। 3 नामालूम चोर मुझे घर में दाखिल थी। 40,000 रुपयो रोक रक़म, एक सोलर बैटरी, उन्हीं में पखो भी है, खणी विया। असां अहिड़ो फ़रियाद खणी PS मुबारकपुर वयासीं ते SHO रोशन मदारी साहब आहे, उहो आयो इन्वेस्टिगेशन करे वियो। असांखे ख़ातिरी करायूं त तव्हांजी चोरी जल्द जल्द वापसि कराईंदासीं। ऐं बाद में U-टर्न वठी असांखे धमकाइण लॻो त जेको आहे सो तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हांजी चोरी नाहे थी। जेको आहे सो जेकॾहिं तव्हां चोरनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे अरेस्ट करे छॾींदुसि। असांजी अपील आहे IG सिंध खां, DIG साहब खां, SSP खां असांजो तदारुक करे असांजी चोरी मोटाए ॾिनी वञे। जश्न आज़ादी के पुरमुसरत मौके ते ऐं मुबारकबाद के इश्तिहारनि की बुकिंग जारी है। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।